तो असां सां गॾु प्रोग्राम में शरीक है आल पाकिस्तान लाशारी बलोच वेलफेयर तंज़ीम जो मरकज़ी सदर मोहतरम जहिड़ा आहिनि इन लाइ के क़दम खयां आहिनि छो त लाशारी बिरादरीन जा बि जेके आहिनि त काफ़ी सारा झगड़ा जहिड़ा वग़ैरह हलन था पिया। इन लाइ तव्हां कहिड़ो क़दम खयो आहे? सदाम लाशारी जेको क़तल थी वियो इन लाइ भला तव्हां कहिड़ी कोशिशि तव्हां में कमकार पए या उहे तव्हां खां मदद जी अपील कनि त थी सघे तव्हां उन सां राब्तो न कयो भला को उन लाइ को अहिड़ो माना प्लान तव्हां जोड़ियो आहे त जीअं ग़रीब खां ग़रीब माण्हू बि तव्हां सां डायरेक्ट राब्तो करे सघे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन जी विंजो सां गॾु आहियां तव्हांजो मेज़बान शुएब अहमद लाशारी। प्रोग्राम शख्सियत में एक नओं प्रोग्राम खणी तव्हांजे साम्हूं हाज़िर थिया आहियूं। तव्हांखे पहिरियों बि ॿुधायोसीं त प्रोग्राम शख्सियत में हर हफ़्ते अवां सां कंहिं न कंहिं नई ऐं अहम शख्सियत सां तव्हांजी मुलाक़ात कराईंदासीं। अॼु असांजो शख्सियतूं ॿियों प्रोग्राम आहे ऐं अॼु बि असां सां जेको प्रोग्राम में महिमान गॾु आहे उहो कंहिं तारीफ़ जो मोहताज न आहे। आल पाकिस्तान लाशारी बलोच वेलफेयर तंज़ीम पाकिस्तान जी रजिस्टर्ड तंज़ीम आहे जंहिंजो हिन वक़्तु असां सां जेको मरकज़ी सदर आहे मोहतरम जनाब अब्दुल गनी लाशारी साहिब जिन असां सां गॾु प्रोग्राम में शामिल आहिनि। साईं जिन सां कुझु जेका बिरादरी जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, कुझु तंज़ीम जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं कुझु जेके साईं जिन सां रिलेटेड ॻाल्हियूं हूंदियूं उहे करण जी कोशिशि कंदासीं ऐं जेके बिरादरीन में जेके मसइला मसाइल हलनि पिया उन जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। इंशाअल्लाह प्रोग्राम में काफ़ी सारियूं ॻाल्हियूं आहिनि तव्हांजे साम्हूं रखंदासीं। सभ खां पहिरियां वेलकम अब्दुल गनी लाशारी साहिबु तव्हांखे प्रोग्राम में। सभ खां पहिरियां असांजे व्यूअर्स खे तव्हां पंहिंजो मुकमल जेको तारुफ़ आहे उहो कराईंदा उन खां बाद में जेको प्रोग्राम आहे असां वक़्तु हलूं। साईं मुंहिंजो नालो अब्दुल गनी लाशारी आल पाकिस्तान लाशारी बलोच वेलफेयर तंज़ीम जो मरकज़ी प्रेसिडेंट जेको हिन साल 19 अक्टूबर ते मूंखे इलेक्ट कयो वियो, बिरादरी मूंखे इहा सीट ॾिनी त मां उन्हनि जो तोराइतो आहियां। उन्हनि मां ते एॾो वज़न विधो आहे। आल पाकिस्तान लाशारी बलोच वेलफेयर तंज़ीम 1975 में मरहूम मोहम्मद सफ़र लाशारी उन जोड़ी त फलाही कमनि जे लाइ बिरादरियुनि खे गॾु करण जे लाइ ऐं पंहिंजो कम्यूनिटी लाशारी बिरादरी खे उनजा कमु करणु, उन्हनि खे अवेयरनेस ॾियणु, उन्हनि खे हिकु जॻह ते यकजा करणु, उहो प्लेटफॉर्म असांखे मरहूम मोहम्मद सफ़र ॾिनो। अच्छा, इन तंज़ीम जो आख़िर मक़सदु छा आहे? बुनियादी हिन जा जेके मक़सद हिन जा एजेंट आहिनि उहे कहिड़ा कहिड़ा आहिनि हिन तंज़ीम जा? साईं असांजी फलाही तंज़ीम आहे, फलाही कमु आहिनि। उन में सिर्फ़ु लाशारी कम्यूनिटी न आहे, ॿियूं कम्यूनिटी बि आहिनि जेके मिसाल ॻोठ देहात शहरनि में जेके फलाही कमु हूंदा उते इंशाअल्लाह असांजी कोशिशि हूंदी त असांजी तंज़ीम उते पुॼे ऐं हर ॾुखायल इंसान जी मदद करे ऐं फलाही कमु करे। हाँ सही आहे जी नाज़रीन, तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त जीअं हिन तंज़ीम जो नालो आहे आल पाकिस्तान लाशारी बलोच वेलफेयर तंज़ीम। वेलफेयर तंज़ीम मां तव्हां सम्झी सघो था त हे वेलफेयर करण लाइ तंज़ीम आहे। तव्हां ॿियूं तंज़ीमूं जे ॾिसंदा हूंदो त हे आल पाकिस्तान लाशारी बलोच जे नाले सां ही वेलफेयर तंज़ीम आहे। मतिलबु हिन जो इहो मक़सदु आहे त सिर्फ़ु लाशारी बलोच माण्हुनि जी तव्हां मदद न कंदो पर जेके ॿियूं बिरादरियूं आहिनि उन्हनि जी बि हिन तंज़ीम थ्रू तव्हां मदद करे सघो था। बिल्कुलु ईअं ई आहे, छो जो इस्लाम में बि आहे त तबलीग हमेशह पंहिंजे घर खां स्टार्ट कबी आहे। पोइ असां मोहम्मद सफ़र जो इहो ई फ़लसफ़ो हुयो त बाबा मां आल पाकिस्तान तंज़ीम SK 112 रजिस्टर्ड तंज़ीम आहे। उन जॾहिं तंज़ीम जोड़ी त पोइ ॻोठ हुयो हिकिड़ो लाड़काणे जे भिक में, उतां इन स्टार्ट वरिती जेको पंहिंजे वाहन वस्तनि ॻोठनि में हर ग़रीब अबोह जी मदद कंदो हुयो। लाशारी बिरादरी खां अलावा ॿिनि बिरादरियुनि जी बि हुन मदद कई आहे। पोइ इहो तहसील तालको ज़िलो पोइ सूबो हींअर त अलहमदुल्ला असांजी तंज़ीम जेका आहे पूरे पाकिस्तान में कमु करे रही आहे और जेतिरी तौफ़ीक़ थी इंशाअल्लाह असां हर मकतबा फ़िक्र इंसान और इंसानियत जी ख़िदमत कंदासीं और फलाही कमु कंदा रहंदासीं। ठीकु आहे अब्दुल गनी लाशारी साहिबु, तव्हां जेका सुठे नमूने सां हिनखे ब्रीफ कयो आहे। हाणे असांखे इहो ॿुधायो त जेका हीअ लाशारी बलोच जा काफ़ी सारा जेके इताद आहिनि उहे बि ठहनि था पिया ऐं जेके लाशारी बलोच जा जेके सरदार आहे सरदार खे तव्हां ब्रीफ कयो त जेको कहिड़ो आहे लाशारी बिरादरी जेको सरदार, छो त असां ॾिठो आहे तव्हां पाण बि लाशारी कम्यूनिटी सां जेको तालुक़ु रखां थो पियो। काफ़ी सारा जेके अबोझ माण्हू आहिनि ॻोठनि ॿारनि में वेठा आहिनि उनखे त इहा बि ख़बर न असांजो सरदार असांजो चीफ
आख़िर केरु आहे, छो त सोशल मीडिया तव्हां ॾिसो पिया त 2-3 ॼणा आहिनि जेके सरदार ज़ादा जा सरदार लिखनि था, थोरो इनखे ब्रीफ कयो। ऐं छा सरदार हिते गंबट में हिकिड़ो दौरो कंदो या न कंदो? वॾो अहम तव्हां सवाल कयो आहे और बहितरीनु सवाल कयो आहे, छो जो तव्हांजे चैनल जे तवस सां मां इहो पूरी बिरादरी खे बि ॼाण ॾींदुसि, पाकिस्तान बल्कि पूरी वर्ल्ड में जिथे जिथे असांजी कम्यूनिटी रहे थी, छो जो हर क़बाइल जा रवायात आहिनि। असांजो जेको लाशारी कबीलो आहे उहो बलोच, रिंद ऐं लाशार, इहे जेके आहिनि बलोचनि जा मेन ट्राइबल आहिनि, जेके मेन क़बाइल आहिनि इहे आहिनि। ॿियूं जेके बि अगरि पाण खे बलोच सम्झनि था त इन्हनि जूं शाखा आहिनि। ॿियो तव्हांखे वाज़ा कंदो हलां त असांजो चीफ सरदार सिर्फ़ु जलाल ख़ान आहे जेको तख़्त गाजान जो वाली आहे। मरहूम असांजे चीफ सरदार धणीबास जो फर्ज़ंद आहे। बाक़ी तव्हांजे चैनल जे तवस सां मां इहो उन्हनि दोस्तनि खे, उन्हनि पंहिंजे क़ाबिल एतिराम मोहसिन जेका बिरादरी सां ताल्लुक़ रखनि था, असांजा मोहसिन आहिनि, असां उनखे क़दर जी निगाह सां ॾिसूं था, असांजे लाइ क़ाबिल एतिराम आहिनि। लेकिन तव्हांखे इन मामले ते ॿियो हिकिड़ो अर्ज़ु कंदुसि त पीउ हिकु हूंदो आहे। अगरि पीउ जो आहे 5 पुट आहिनि, हिकिड़ो मेजर आहे, हिकिड़ो कर्नल आहे, हिकिड़ो टीचर आहे, हिकिड़ो पटे वालो आहे, लेकिन पीउ जे लाइ उन जी रैंक न आहे, उहे सॼा बराबरि आहिनि। लेकिन उहे जेके अगरि उन पीउ जा पुट, अगरि पीउ टीचर आहे त उन जो पुटु मेजर या लेफ्टिनेंट थिए थो त उहो उन जो पीउ नथो थी सघे, उहो उन जो पुटु आहे। असां सॼनि खे गुज़ारिश कंदासीं पंहिंजी बिरादरी जे सुठे माण्हुनि खे त असांजो चीफ सरदार हिकु आहे, चीफ सरदार जलाल ख़ान। असां हिकु प्लेटफॉर्म ते ईंदासीं, असांजा नंढा नंढा मसइला हल थींदा, वॾा वॾा मसइला हल थींदा, इंतिशार ख़तमु थींदा, बिरादरी खे बि फ़ाइदो आहे इन में। असांजी जॾहिं हिकु प्लेटफॉर्म ते आयासीं न, असांजा हर नंढा वॾा कमु थींदा साईं। जी, तव्हां भला जेके क़बाइल जहिड़ा आहिनि इन लाइ के क़दम खयां आहिनि, छो त लाशारी बिरादरीनि जा बि जेके आहिनि त काफ़ी सारा झगड़ा जहिड़ा वग़ैरह हलनि था पिया, इन लाइ तव्हां कहिड़ो क़दम खयों आहे? छा अॻिते बि क़दम खणण लाइ कुझु तव्हां सोचियो आहे? ऐं जेको सरदार साहिबु आहे जलाल ख़ान लाशारी, तव्हां जी हुन सां का मीटिंग वग़ैरह थी आहे, हिन खे रोकथाम लाइ की तव्हां क़दम खणंदो अॻिते हली? इहो बि वॾो अहम सुवालु कयो त शायदि तक़रीबन को 10-15 ॾींहं अॼु खां पहिरियों शोएब ख़ान लाशारी तव्हां बि मूंसां गॾु हुयो जॾहिं असां पाण पंहिंजे चीफ सरदार जलाल ख़ान वटि हली वियासीं। असां जेके ॻाल्हियूं हुयूं चीफ साहिब जे आॾो रखियोसीं। इवन की उन बिरादरी खे हिकिड़ो मैसेज ॾिनो त इंतिशार न फैलायो बिरादरियुनि में नफ़रत न फैलायो। ऐं तव्हां बि उते मौजूदु हुयो त हुन हिकिड़ो ऐलान कयो त मां इंशाअल्लाह जल्द अंदरून सिंध जो दौरो कंदुसि, पंहिंजे मीर मोतबरनि रहसनि टकरनि सां मिली करे इहे जेके नंढा नंढा मसाइल आहिनि इहे हल कंदासीं इंशाअल्लाह। उन जी सरपरस्ती असां सां गॾु आहे, उहो असां सां गॾु आहे। इंशाअल्लाह असांजी जेतिरी कोशिशि हूंदी सॼा जेके नंढा नंढा मसाइल आहिनि उहे असां हल करण जी कोशिशि कंदासीं। सुवाल कंदुसि मां, मूंखे पक आहे तव्हां हिनखे थोरो सुठे नमूने सां ब्रीफ कंदा। माण्हुनि जो काफ़ी सारा ज़हननि में इहे बि सुवाल आहिनि त जेके ही क़बाइली जहिड़ा थियनि था, इन में काफ़ी सारो हथु जेको आहे सरदारनि जो हूंदो आहे, इन में का हक़ीक़त आहे? साईं ईअं कोन्हे, कॾहिं बि पंहिंजा सरदार न चाहींदा त क़बाइली जहिड़ा थियनि, ठीकु आहे। वॾे जी सोच हमेशह वॾी हूंदी आहे। बाक़ी इहे जेके पंहिंजा मसइला मसाइल ज़मींदार या वॾेरा शाही या इहे कोई बि इहो न चाहींदो त असांजा वॾा को ख़राबु हुजनि। इहा ॻाल्हि अहिड़ी कोन्हे। असां ठीकु आहे। हाणे हिकिड़ो ॿियो अहम सुवालु आहे ऐं काफ़ी सारो सोशल मीडिया ते कुझु महीना पहिरियों जेको आहे त उहो हले थो पियो, जेको सोशल वर्कर हुयो सदाम लाशारी जेको क़तल थी वियो, इन लाइ भला तव्हां कहिड़ी कोशिशि कई आहे त जेके तव्हां प्रोग्राम बि कया त उन्हनि में बि माण्हुनि काफ़ी सारा इहे सुवाल उथिया, जेको ज़हर वग़ैरह तव्हां मल्हायो आहे, पर जेको सोशल वर्कर ठुल जो जेको शहीद थी वियो सदाम लाशारी, इन जो केस किथे पहुतो आहे ऐं इन लाइ तव्हां का जिदोजहद कई आहे इन खे इंसाफ़ ॾियण लाइ? साईं इहो बि तव्हांजो अहम सुवालु। जॾहिं शहीद खे क़तल कयो वियो त मां उन टाइम कोयटा हुयुसि, असां ॿुधी करे उते पहुची वियासीं। असांजो चीफ सरदार जलाल ख़ान पहुतो, असांजो मीर ग़ुलाम मुस्तफ़ा पंहिंजे काफ़िले सां पहुतो, पंहिंजो मीर लियाकत सुठा एफर्ट्स वरिता। इवन के मीर लियाकत CM ताईं इहा ॻाल्हि खणी वियो बिरादरी जे हवाले सां।
त जोडिशरी तव्हांखे बि ख़बर हूंदी सोशल मीडिया सां जो ताल्लुक़ु आहे त जोडिशरी इंक्वायरी थी ऐं उहा इंक्वायरी कंप्लीट थी वई आहे। इनशाअल्लाह कुझु ॾींहंनि में उहा मंज़र आम ते अची वेंदी और असां पुरुमेद आहियूं त इनशाअल्लाह सदाम खे ज़रूरु इंसाफ़ मिलंदो। अगरि इंसाफ़ न मिलियो तव्हां छा कहिड़ो लाइ अमल तव्हां को जोड़ियो आहे हिन में? हिन ते चवणु कुझु क़बल वक़्तु आहे, छो जो असां पुरुमेद आहियूं त असां नेगेटिव सोच नथा रखूं, असां पॉज़िटिव सोच रखूं था त इनशाअल्लाह असां पूरी उमेद आहियूं त असांखे इन इंक्वायरी मां इंसाफ़ मिलंदो। इंसाफ़ जी तवक़ा आहे। आख़िरी सुवाल ऐं उन खां बाद में प्रोग्राम जे ख़िताम तरफ़ हलंदासीं। जेका तव्हांजी तंज़ीम आहे आल पाकिस्तान लाशारी बलोच वेलफेयर तंज़ीम, इन में हाणे काफ़ी सारा बहिराड़ी जा इलाइक़ा आहिनि जेके तव्हांजा ई सोशल मीडिया ते ॾिसनि पिया प्रोग्राम। अगरि उन्हनि खे को तव्हां में कमु कर पए या उहे तव्हां खां मदद जी अपील कनि त थी सघे तव्हां उन सां राब्तो न कयो, भला को उन लाइ को अहिड़ो माना प्लान तव्हां जोड़ियो आहे त जीअं ग़रीब खां ग़रीब माण्हू बि तव्हां सां डायरेक्ट राब्तो करे सघे ऐं उहो लाशारी बिरादरी हुजे या ॿिया हुजनि तव्हां खां मदद वठी सघनि? सही, इहो बि तव्हांजी सुठी ॻाल्हि ऐं सुठो सुवालु, छो जो तव्हां ई हुया 19 अक्टूबर जॾहिं असांजो किंजर हाल में जश्न लाशार थियो, उहा इन जी कड़ी हुई त असांजे हर अमीर ग़रीब खे ख़बर पए त आल पाकिस्तान लाशारी वेलफेयर तंज़ीम आहे जेका SK 112 रजिस्टर्ड आहे। इन खे असां हाणे तहसील, तालको, ज़िलो, UC लेवल ते खणी पिया वञूं, पंहिंजा उहिदेदार असां रखूं पिया। इनशाअल्लाह असां जीअं चऊं था त असांजो अबोझ माण्हू हूंदो, जो ॻोठाणो माण्हू हूंदो, उनजी रसाई असां ते आसान थिए। उहा कीअं थींदी? जॾहिं असांजो तंज़ीम जो मेंबर ॻोठ में हूंदो, UC में हूंदो, इनशाअल्लाह सवलाई रसाई थी वेंदी। महिरबानी। जी नाज़रीन, असां सां गॾु प्रोग्राम में मौजूदु हुयो आल पाकिस्तान लाशारी बलोच वेलफेयर तंज़ीम जो मरकज़ी सदर मोहतरम जनाब अब्दुल गनी ख़ान लाशारी साहब असांजे प्रोग्राम में बलुस्तान खां साईं जिन तशरीफ़ खणी असांजे हिते GB न्यूज़ जी ऑफिस में आया ऐं असां ही साईं जिन खे रिक्वेस्ट कई थी त तव्हां सां गॾु प्रोग्राम करिणो आहे त शख़्सियत प्रोग्राम अॼोको हिते अख़्ताम थिए थो। इनशाअल्लाह वरी अॻिले प्रोग्राम में कंहिं नए महिमान सां गॾु तव्हां सां गॾु मुख़ातिब थींदासीं। पंहिंजे मेज़बान शुएब लाशारी ऐं सॼी टीम खे इजाज़त, पंहिंजो ख़्यालु रखंदा। अल्लाह हाफ़िज़।